Assalamualaikum. Good evening. Welcome to Rangan Bhai Sham with me Kiran Mir Kadalan ताजा ठीक आयो ख़ैरियत सां आयो ऐं बारिशूं इंजॉय करे रहिया आहियो। कल्ह बि माशाल्लाह ॾाढो सुठो मौसम हुयो, अॼु बि ॾाढो सुठो मौसम आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि पई सोचां त हर कोई चवे थो बारिशूं थियनि सुठी ॻाल्हि आहे, ज़रूरत बि आहे हींअर, छो त तव्हांखे ख़बर आहे त हीट वेव तमामु घणी रही आहे कराची जे अंदरि। कराची जो मौसम ॾाढो डिस्टर्ब रहियो आहे पोयनि महीननि में, स्पेशली जुलाई जो सॼो महीनो, ऐं जीअं त मई में ॾाढी गर्मी हुई, हीट वेव्स तमामु घणियूं रहियूं आहिनि। सो बारिश अचे पर रहमत वारी अचे। मां रोज़ु चवंदी आहियां दुआ कयो त अलाह साईं बारिश ॾिए त रहमत वारी ॾिए। असां इहो कोन सोचींदा आहियूं न त कोई किथे आहे, कोई किथे आहे, कंहिं वटि घरु आहे, कंहिं वटि घरु न आहे, कोई बेघर आहे, कंहिं वटि छिति न आहे, कोई रोड ते आहे। सो इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके वीचारा रोड ते बि ज़िंदगी गुज़ारनि था ऐं हू कहिड़नि हालातनि में रहनि था, सिर्फ़ु अलाह जी ज़ात ॼाणे थी उहे ॼाणनि था। छा उन्हनि जी कंडीशन्स आहिनि, छा हू पंहिंजी ज़िंदगी कीअं था गुज़ारनि, असांखे नाहे ख़बर। असां सिर्फ़ु ॾिसंदा आहियूं ऐं तौबा करणु घुरिजे, अलाह साईं खां तौबा करणु घुरिजे ऐं शुक्र अदा कंदा कयो अहिड़नि माण्हुनि खे ॾिसी करे ऐं चवंदा कयो त या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे, जेतिरो बि आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इंसानु शुक्र न कंदो आहे ऐं सब्र न कंदो आहे। मां चवंदी आहियां त थोरो पाण खां हेठि बि ॾिसंदा कयो, थोरो हेठि ॾिसण सां बि जेको आहे न इलाही अहसासु थींदो आहे त या अल्लाह शुक्र आहे तो वरी बि मूंखे सुठो रखियो आहे। हिन वीचारे जी ज़िंदगी छा आहे, कीअं थो गुज़ारे। हमेशह ॿियनि खे ॾिसी करे पंहिंजो पाण खे प्राउड फील न कंदा कयो, बसि अलाह जी ज़ात खां तौबा घुरंदा कयो ऐं शुक्र अदा कंदा कयो। ऐं अॼु जो जेको दौरु आहे, स्पेशली सोशल मीडिया जो दौरु आहे, इन में त हूअं ई बि इंसानु जेकॾहिं पंहिंजो पाण खे जेतिरो संभाले हले सुठो आहे ऐं जेतिरो पंहिंजी पर्सनल लाइफ खे प्राइवेट रखे ओतिरो सुठो आहे। अॼुकल्ह त स्टेटस असां हणूं था, फेसबुक ते ॾिसो था त भरमार लॻी पई आहे, मिंट मिंट में चेक-इन्स लॻा पिया आहिनि, अॼु मां फलाणी जाइ ते आहियां, अॼु मां फलाणी जाइ ते आहियां, स्टेटसिस लॻा पिया आहिनि, व्हाट्सएप ते स्टेटस लॻा पिया आहिनि। भई ठीकु आहे, तव्हांजी जेका बि पर्सनल लाइफ आहे, तव्हां घुमो फिरो, खाओ पियो, ऐश कयो, जेको तव्हांखे वणे कयो, पर तव्हां दुनिया खे न ॾेखारियो। उहो माहौल न आहे रहियो अॼुकल्ह। ऐं इलाही इन सां माण्हू डिसहार्ट बि थींदा आहिनि ऐं इलाही हसरतूं बि पैदा थींदियूं आहिनि, पोइ जहिड़ा थींदा आहिनि। यानी अगरि असांजी फ्रेंड लिस्ट में कोई अहिड़ो आहे जेको अफोर्डेबल न आहे, मां फीमेल्स जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयां, अॼु जेकॾहिं कंहिं मुंहिंजो स्टेटस ॾिठो त सुभाणे पंहिंजे हस्बैंड सां डिमांड कंदी त मुंहिंजी फलाणी दोस्त वई आहे, मूंखे बि वठी हल। हो अफोर्ड नथो करे सघे, पोइ ईअं घर था फिटनि, जहिड़ा था थियनि। ऐं इहा रियलिटी आहे, इन में काई मतिलबु मां अहिड़ी ॻाल्हि नथी कयां जंहिंसां तव्हां इतफ़ाक़ न कंदा हुजो। थिए थो, इंसान खे पोइ हसरत पैदा थिए थी, इंसानु सोचे थो त जॾहिं हो एॾी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे थो त मां छो नथो गुज़ारे सघां। हर इंसान जो पैदाइशी हक़ आहे त हू सुठी ज़िंदगी गुज़ारे, पर अल्लाह जो बि कोई कानून आहे, अल्लाह जो बि कोई निज़ाम आहे। कोई इलाही मथे आहे त कोई विच ते आहे त कोई सफ़ा हेठि आहे। त शुक्र अदा कयो, अल्लाह जो जेतिरो शुक्र अदा कंदा अल्लाह साईं तव्हांखे अञा नवाज़ींदो। अल्लाह साईं चवे थो त मूंखे सॾु हिकु दफ़ो मूंखे दिलि सां यादि कर, दिलि सां पुकार, पोइ ॾिस मां छा थो कयां पियो। ऐं इहा हक़ीक़त आहे, तव्हां नाउमीद न थींदा कयो, हर वक़्तु शुक्र अदा कंदा कयो, चाहे तव्हां वटि कुझु हुजे या न हुजे। अल्लाह साईं हीअ असांजा हथ पेर सलामत रखे, इहो ई खोड़ आहे। अॼु जेकॾहिं घटि आहे त सुभाणे इन्हनि ई हथनि सां महिनत कंदासीं, इन्हनि ई हथनि सां कमाईंदासीं। हमेशह हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां शुक्र अदा कंदा बि हूंदा। बसि वरी इहा ई ॻाल्हि कंदसि त बरसाति अचे त ख़ैर जी अचे, रहमत वारी बरसाति अचे, जंहिंमें सभिनीनि जो फ़ाइदो थिए, कंहिंजो को नुक़सानु न थिए। सो असां सां गॾु अॼु ज़बरदस्त गेस्ट आहिनि। सभिनि खां पहिरियां त मां हिकु शख़्सियत जी ॻाल्हि कयां त मोस्ट सीनियर एक्टर आहिनि सिंधी मीडिया ते, छा पर उर्दू मीडिया में बि हुननि तमामु घणो कमु कयो आहे, मूवीज़ में तमामु घणो कमु कयो आहे, उर्दू ड्रामनि में कमु कयो आहे। तव्हांखे मूवी यादि हूंदी, दानिश नवाज़ जी हुई या यासिर नवाज़ जी हुई, मेहरुनिसा वी लव यू, उन में बि हिननि कमु कयो आहे। ॿ टे ॿियूं बि अहिड़ियूं मूवीज़ आहिनि जिन में हिननि कमु कयो आहे।
ऐं माशाल्लाह हिकिड़ो वक़्तु हुयो, डायरेक्शन बि कई अथनि ऐं हिकिड़ो उहो टाइम बि आयो हुयो जॾहिं असां सोचूं पिया त हाणे बसि सर ॼाण जेको आहे पंहिंजो सिंधी चैनल खोलियो, हाणे ॼाण सिंधी चैनल खोलियो। पर ज़ाहिर आहे कुझु अप्स एंड डाउन्स लाइफ में ईंदा आहिनि ऐं उन वक़्तु वरी उहो इरादो हुननि जेको आहे तर्क करे छॾियो। पर हींअर बि माशाल्लाह एज़ अ सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं सीनियर आर्टिस्ट हूंदे बि हुननि में का वॾाई कोन्हे का ऐं डाउन टू अर्थ रहंदा आहिनि, हमेशह जंहिंसां बि मिलंदा आहिनि सुठे तरीक़े सां मिलंदा आहिनि ऐं ॿियनि आर्टिस्टनि जे लाइ इलाही जाखोड़ कंदा आहिनि, इलाही मतिलबु जाखोड़ कंदा आहिनि। कंहिंखे बि ॾिसंदा को परेशानी में आहे उनजी हेल्प कंदा, हर कंहिं सां मतिलबु सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदा, काई न काई सुठी एडवाइस ॾींदा ऐं उन्हनि खे इहो ज़रूरु चवंदा त भई तुंहिंजो जेकॾहिं हिते गुज़ारो सही न आहे त तूं फलाणी जाइ ते वञु, मतिलबु एडवाइज़िस जेके जे भले जे लाइ एडवाइज़िस ॾिजनि। ऐं माशाल्लाह हिन साल त अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे घर दावत बि ॾिनी, हज बि करे आया आहिनि माशाल्लाह सां ऐं माशाल्लाह रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर बि आहिनि, सोशल वर्कर बि आहिनि, फिल्म ऐं टीवी जा एक्टर बि आहिनि। सो असां सां गॾु मोहम्मद अली ईसाणी साहिबु हिते मौजूदु आहिनि। उन खां अलावा असांजो ॿियो भाउ आहे जेको माशाल्लाह सिंगर बि आहे, कंपोज़र बि आहे, फ़िदा हुसैन अबड़ो। उन्हनि ॿिन्ही खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू KTN एंड यू गिवन वेरी गुड इंट्रो। आई एम वेरी थैंकफुल टू यू। जज़ाकल्लाह सर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक आहियो? अल्लाह जो शुक्र, करम ठीक आहे तव्हांजी? दुआ माशाल्लाह एज ऑलवेज फिट एंड फाइन लगा पिया। थैंक यू। तव्हांजे फिटनेस जो राज़ छा आहे? खुश रहो, कंहिंजे लाइ बुरो न सोचो, भले एक्सरसाइज कयो, डाइट कंट्रोल कयो, सभु कुझु कयो, खुश रहो, ॿिए जे लाइ बुरो न सोचो, बसि तव्हां ठीकु रहंदो। ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? शुक्र अल्लाह जो। ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? शुक्र आहे माशाल्लाह। कीअं पियो हले कमकार वग़ैरह? शुक्र अल्लाह जो, तमामु बहितरीन। वॾी महिरबानी ख़ासि करे KTN वारनि जी ऐं भाऊ डायरेक्टर साहब अज़हर साहब जिन असांखे घुरायो। सही। त हींअर कुझु नवां गाना अची रहिया आहिनि तव्हांजा? बिल्कुलु। अच्छा, कमु करे रहिया आहियो उन्हनि ते? हली रहियो आहे। सही ज़बरदस्त। ॿियो सर छा पिया कयो अॼुकल्ह? सभिनि खां पहिरियां त तव्हांखे इलाही मुबारकूं हुजनि, तव्हां हज करे आया आहियो। हाजी साहब बि तव्हांखे चई सघूं था? यस ऑफ कोर्स आई एम हाजी नाउ। शुक्र मुंहिंजे मालिक जो, अल्लाह साईं जा एहसान, शुक्र मुंहिंजे रब्बुल आलमीन जो, अल्लाह साईं करम कया। मां पूरी फैमिली सां वियो हुउसि पंहिंजो हज करणु। हज करे आयासीं 2024 ऐं ॾाढो अल्लाह पाक जो मां छा ॿुधायां, एॾो ज़बरदस्त उते मंज़र ॾिठासीं, उते अलाह जूं करामतूं ॾिठियूंसीं ऐं मां सम्झां थो त हज जेको आहे उहो रब्बुल आलमीन उते बिल्कुलु फ़रिश्तनि खे मोकिले थो ऐं फ़रिश्ता उते मदद कनि था हर हाजी जी। यकीन कयो, जेको तुंहिंजो मंज़र आहे न, उन सिनेरियो खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त चवंदव माण्हू इहो मुमकिन ई न आहे। सही था चओ। एॾी जेको, ऐं हूअं बि चवंदा आहिनि त हज माना मुशक़त, पर बसि इहो रब्बुल आलमीन आहे जेको इहो हज कराए थो ऐं उते जेके मंज़र ॾिठासीं, शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो। उनखां पोइ बसि वापसि आया आहियूं त हिते बिजली ऐं महांगाईअ खे फेस करे रहिया आहियूं। सो घर वारे जा दड़का खाई रहिया आहियूं त भई सोलर लॻरायो, सो उनजी तयारी आहे। सो इहो पियो हले। सर छा था ॾिसो पिया अॼु जेकॾहिं इहे हालात आहिनि त अॻिते 5 साल ॿिया छा पिया ॾिसो? बहितरी ईंदी या ईअं ई ॾींहों ॾींहुं पोइ हिते थींदा वेंदासीं? अल्लाह साईं असांजे मुल्क ते रहम करे, असांजे पाकिस्तान ते रहम करे, ख़ासि करे सिंध ऐं सिंधी माण्हुनि ते रहम करे, सिंधी माण्हुनि ते रहम करे। असांजी सिंध में का बि शइ प्योर न आहे। का ऑफिसुनि में वञो, अस्पतालुनि में वञो, स्कूलनि में वञो, तव्हां दुकाननि ते वञो, खीर वठणु वञो, केमिकल वारो खीर। ऐं 5 साल तव्हां वॾी ॻाल्हि था कयो, मां चवां थो त बसि ईअं हले ज़िंदगी, इहो वॾो शुक्र जी ॻाल्हि आहे। 5 साल सोफ़ आहे, ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। ऐं जेका तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई त तव्हां पाण खां हेठियां वारनि खे ॾिसो ऐं अलाह पाक जो शुक्र अदा कयो, रीस न कयो ऐं कंहिंसां साड़ न कयो त भई जीअं तव्हां चयो त स्टेटस असां अॼुकल्ह लॻायूं था, भई असां हेॾे वियासीं, पोइ घर में जहिड़ा था थियनि। इहो फैक्ट आहे, यकीन कयो, इहो फैक्ट आहे। ग़रीब माण्हू कीअं थो ज़िंदगी गुज़ारे उहो ई थो ॼाणे, यकीन कयो। तव्हांजे इंट्रो मूंखे ॾाढो जेको आहे सो मुंहिंजा वार हू करे छॾिया त ॾिसो कहिड़ो ग़रीब जेको आहे न वीचारो ॾाढो मसइले में आहे। मां ॻोठ में असांजा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके 100-200 रुपया जो वञी दुकान ते बीहनि था, उनखे चवनि था बाबा 20 रुपए जो अटो ॾे, 10 रुपए जो लूणु ॾे, 10 रुपए जा मिर्च ॾे। हाणे इहो तव्हां अंदाज़ो लॻायो त इहो कीअं कंदा हूंदा, छा कंदा हूंदा।
ऐं इहो खीरु केतिरो वठंदा हूंदा ऐं ख़ासि करे अॼुकल्ह वरी प्राइस कंट्रोल ऐं क्वालिटी कंट्रोल वारा अलाए किथे सतू पियूं सुम्हिया पिया हिन लाइ छा केमिकल वारो खीरु त असां ॿारनि खे पीआरियो को सिंध गवर्नमेंट जो को नुमाइंदो कुझु ॾींहं पहिरें जी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद मां या कंहिं ॿिए शहर मां केमिकल वारो खीरु पकड़ियो बि यस तव्हांजे पंजाब मां सिंध में अचे थो लाड़काणो शिकारपुर सखर उन्हनि में सखर में को चाचड़ साहिबु आहे सलूट हिम चाचड़ साहिबु को केमिकल सैंपल्स वरिता आहिनि खीर जा ऐं उन ॾिठो त केमिकल वारो खीरु आहे उन ड्रेन आउट कयो हुन में उछलायो ॿाहिरि ऐं अहिड़े नमूने सां असांजा जेके क्वालिटी कंट्रोल ऐं प्राइस कंट्रोल वारा डिपार्टमेंट्स आहिनि उन में जेके उते कमु कनि था इंस्पेक्टर्स ऐं चेक करण वारा उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त पहली सिंध सां कुझु त वफ़ा कयो सिंधियुनि माण्हुनि सां कुझु त वफ़ा कयो तव्हांखे यादि हुजे कुझु टाइम पहिरियां जेके मार्केट में अंडा अचनि पिया प्लास्टिक जा चांवर जेके अचनि पिया उहे प्लास्टिक हुई खिल थी अचे यकीन कयो ॾुख त थिए थो पर खिल थी अचे त सर लिटरली कावड़ थी अचे त असां पाण इंसान बज़ाते मुसलमान असां ॿिए मुसलमान खे छा था खारायूं तौबा तौबा इन जो असांखे हिसाब नाहे ॾियणो अदी मोजी मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कयां त सिंध में जेको हिकिड़ो हथु वठी सिंधी नौजवान खे सिंध जे नसुल खे सिंध जे तूर खे तबाह कयो थो वञे ऐं उन्हनि में पुलिस वारा इन्वॉल्व आहिनि उन में उहे कुझु सियासतदान या कुझु जेके हथ ठोकिया वॾेरा सरदार साहिबज़ादा सरदारज़ादा उहे इन्वॉल्व आहिनि हीरोइन आइस ऐं क्रिस्टल सिंधी नौजवान में अॻे त खणी भंग चर्स जेको शराब हुयो उहो त खणी अफोर्डेबल हुयो या उहो डाइजेस्टेबल हुयो अलाह माफ़ करे उहो बि न हुजे पर हीरोइन आइस ऐं क्रिस्टल जेका आहे उहा असांजे नौजवाननि खे तबाह थी करे ऐं उन में पुलिस मां त सऊदी अरब में रिकॉर्ड कयूं आहिनि मुंहिंजो उहो वियो आहे ऑपरेटर जेको अपलोड कंदो आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल जो मां रखंदुसि मां उन में मके पाक में मदीने पाक में रिकॉर्ड कयूं आहिनि उहे क्लिप्स मां उन्हनि में पुलिस वारनि खे मुखातिबु थियो आहियां या जेके खपाइनि था उतां जा जेके हल्के जा उतां जा जेके वॾेरा टाइप आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे महिरबानी करे ख़ुदा जो वास्तो अथव भई ॿियो सभु कुझु कयो पर इहो त न कयो त हीरोइन आइस ऐं क्रिस्टल तव्हां खपायो था ऐं वरी पोइ मां दिलि ते पथर रखी इहो बि चयो आहे उन्हनि जे घर वारनि खे उन्हनि जी घर वारनि खे उन्हनि जी मदर्स खे उन्हनि जी सिस्टर्स खे उन्हनि जी औलाद खे त बाबा पंहिंजे SHO साहिबान जेके तव्हांजा आहिनि या पुलिस वारा आहिनि उन्हनि खे मना कयो त इहा शइ न खपाइनि हीरोइन आइस ऐं क्रिस्टल ते कंट्रोल कनि पर जे नथा कनि त रब्बुल आलमीन खां दुआ आहे त उन्हनि जी औलाद उन में इन्वॉल्व थिए त उन्हनि खे ख़बर पए त इहा शइ थींदी आहे तबाह था थियनि घर फैमिलीज़ तबाह थियूं थियनि तव्हां असांजा मिट माइट तव्हां ॿुधंदा हूंदो फलाणे जो पुटु फलाणे जो भाउ फलाणे जो माइट अदा हीरोइन थो पीए अदा आइस थो पीए अदा क्रिस्टल थो पीए हुनजी बैटरी खणी वियो हुनजो पखो लाहे वियो हुनजो हीअं करे वियो हुनजो हीअं करे वियो इहा हालत थी वई आहे कानून लॉ एंड ऑर्डर जी को सिचुएशन कोन्हे मां तौबा इस्तग़फ़ार मुंहिंजे बनीअ जो पाणी 2020-21 खां हिकिड़े मुंहिंजे उतां वॾेरे बंदि कयो आहे ज़बरदस्ती ॾाढा मुड़सीअ में मां 2020-21 में डिप्टी कमिश्नर शिकारपुर कमिश्नर लाड़काणो SSP शिकारपुर खे लिखी थको आहियां अञा ताईं को खड़तेल न निकितो आहे इहा लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन त अञा ताईं तव्हांजी ॿनियुनि खे पाणी ई न आहे पाणी मुंहिंजो जेको 4 जरेब जो टुकड़ो आहे उनखे हिकिड़ो भोतार जेको आहे उहो हुन पाणी बंदि कयो ॾाढा मुड़सीअ में पहिरियां हुन मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो हुन ते वरी उहो लठ माप करे मां हुन ते ऑब्जेक्शन कयो मां हुनखे चयो बाबा तूं पंहिंजे सर्वे नंबर 512 जी माप कराए तूं भले खपाए जिते दंग बीहे थो चए मुंहिंजो आहे अरे बाबा मुंहिंजो आहे तूं माप त कर ॾाढा मुड़सी ऐं उतां जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उतां जी रेवेन्यू डिपार्टमेंट उहो ॾाढे मुड़ुस सां उते उन्हनि सां आहे इज़त वारो माण्हू जेके असां कराची हैदराबाद या ॿाहिरिनि मुल्कनि में इस्लामाबाद हिते रहूं था पंहिंजे ॿारनि जी फैमिली जे लाइ पंहिंजे बचनि जी तालीम जे लाइ उन्हनि जे मिल्कियतुनि ते पोयूं कब्ज़ा था थियनि ऐं ख़ासि करे डिस्ट्रिक्ट शिकारपुर ताल के गड़िया सीन में त इहो ट्रेंड थी वियो आहे त बाबा ॿाहिरि जेको माण्हू रहे थो उन्हनि जी प्रॉपर्टी ते कब्ज़ा करणा आहिनि उन्हनि जे ख़ानदाननि खे पाण में वेढ़ाइणो आहे गिंजराए जंहिंजो पीउ मरी था वञे उन्हनि जो ॾिसनि था ॿाहिरि पाण में उन्हनि खे वेढ़ाइनि था पाण में को न को माण्हू उनखे वञी लखो रुपयो ॾेई थो अचे उनखां पोइ उन्हनि जो ॿिन्हिनि ते प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा था कनि इहा हिकिड़ी ट्रेंड थी वई आहे मूंखे ॾाढो ॾुख थो थिए अफ़सोस थिए थो त सिंध जो माण्हू छा थो करे छा थींदो मां ॾाढो केतिरा ॾींहं खाईंदा क़बर में वञिणो आहे कुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत तव्हांखे मूंखे हिते जेतिरो बि जी आहिनि जेको साहु खणनि था उन्हनि खे मरणो आहे क़बर में हर हिक खे इंडिविजुअली हिसाब किताब ॾियणो आहे
मां हज खां पोइ आयुसि, मूंखे उते इलाही तबलीग वारा मिलिया या अहिड़ा माण्हू मिलिया उते सऊदी अरब में हज जे दौरान जिन असांखे तबलीग कई आहे। पाण खे बि अहसासु थिए थो त भला हज करण खां पोइ कहिड़ी तब्दीली आणियूं। मां हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह वापसि आयो आहियां। मां निमाज़ जेको आहे सो क़ज़ा त थी आहे पर पढ़ां थो ऐं पढ़णु खपे। ऐं असांखे ख़ुदा जो ख़ौफ़ हुजणु खपे। जेका तव्हां अॻु में ॻाल्हि कई, ग़रीब जो ख़्यालु कयो, कंहिंजो हक़ु न खाओ। ऐं ख़ासि करे तव्हां पंहिंजे भेनरुनि खे ऐं नियाणियुनि खे तव्हां पंहिंजे प्रॉपर्टीअ में हिसो ॾियो। सर इहा प्रॉपर्टी वारी ॻाल्हि त मां हमेशह चवंदी आहियां त जॾहिं न्याणी उन क़ाबिल थिए थी न, जॾहिं उहो पंहिंजे पेरनि ते बीहे थी, चाहे उहा जॉब करे या न करे, उहा तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो पर्सनल मैटर आहे त तव्हां करायो था या नथा करायो, पर जंहिं टाइम न्याणी जी शादी थिए थी न, मां चवां थी त उन टाइम ई उनखे उनजो हक़ ॾियणु खपे। भला उन में नथा ॾियो, पोइ ॾियो, पर ॾियो त सही, ॾियो, लाज़मी ॾियो, जेतिरो बि आहे शरई हिसाब सां जेतिरो बि आहे तव्हां उनखे पहिरियां ई ॾेई छॾियो। पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजी नियाणियुनि खे, उन्हनि खे हक़ु ॾियो ऐं ॾियणु खपे। क़बर में बि खोड़े तोड़े खणी वेंदुसि मां या को मुंहिंजो मिटु माइटु या ॿियो कोई बि हिते कोई बि क़बर में कोन करे सिकंदर हथु ख़ाली खणी वियो। चई जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजा कफ़न खां त ॿाहिरि रखिजो त दुनिया ॾिसे त मां हथ ख़ाली खणी थो वञा। ऐं इहा हक़ीक़त आहे। असां सम्झूं ई कोन था, असां ॼाणूं ई कोन था। असां चवंदा असां तव्हां सां चालीकी कई, तव्हां हुन सां कई, हुन सां कई ऐं मोतबर थी वेही था रहो त यार ॾिसो मां हीअं करे आयुसि। अड़े न बाबा, फ़ाइदो कोन्हे। अॼु जे दौर में हर कोई हर कंहिंखे सम्झी थो वञे, परखे थो, सम्झी थो वञे, पर ॻाल्हि इहा आहे त असां हुन मां सबक़ु हासिल नथा कयूं। अल्लाह अकबर, सबक़ु हासिल नथा कयो। ही दौर उहो ही दौर उहो अची वियो आहे जेको ख़ानदानी माण्हू आहे, इज़त वारो जेको माण्हू आहे, फैमिली बैकग्राउंडनि जो सुठो आहे, उहो लिखंदो थो वठे। जेको लोफर आहे, जेको जंहिं वटि इहो नओं दौलतियो आहे, उहो जेको आहे सो हीअं हीअं करे थो हले त मां फलाणो इज़त वारो लिखंदो थो वठे। यकीन कयो इहा हालत आहे। मां त चवंदी आहियां त स्टेटस बि न हणंदा कयो। सची थी चवां, मूंखे ॾाढो मतिलबु दिलि में थींदो आहे, छो जो मां पाण न हणंदी आहियां। मां बि न हणंदो न हणंदी आहियां। समटाइम्स मुंहिंजे बार बार कढियल इत्तेफ़ाक़ सां ऑफिशियल का शइ हूंदी त मां उहा हणंदसि स्टेटस ते, अदरवाइज़ मां पंहिंजी पर्सनल शइ कॾहिं बि स्टेटस ते शेयर न कंदी आहियां। फेसबुक मां हूअं ई यूज़ न कयां, पर जेकॾहिं मुंहिंजी का दिलि चवंदी आहे इत्तेफ़ाक़ सां त ऑफिशियल सभिनीनि सां जी तस्वीर निकिरे थी या कोई इवेंट थिए थो या काई अहिड़ी सुठी काई असां रिकॉर्डिंग कयूं था त उन में मिड़ी दिलि चवंदी आहे को थोरी देरि जे लाइ हणी छॾींदी आहियां, पर उन खां अलावा मां पंहिंजी पर्सनल लाइफ कॾहिं शेयर न कंदी आहियां कॾहिं। मां त अॼु तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त ख़ासि करे इहो ट्रेंड हलायो त जेका मां तव्हांखे ॻाल्हि कई त सिंध में जेको आहे, पूरी सिंध में ख़ासि करे डिस्ट्रिक्ट शिकारपुर लाड़काणे, त हीरोइन आइस क्रिस्टल ऐं ॿियो केमिकल वारो खीरु ऐं मिलावट वारो जेको असां खाध पीते जूं शयूं आहिनि, इन ते ट्रेंड हलाइणु खपे त भई इन में कंट्रोल असां कयूं। मां वैसे हज खां अॻु में डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो चुणगी क़ब्रिस्तान हिकिड़ो, मूंखे कंहिं माइट चयो यार असांजो बि माइट हिकिड़ो हीरोइन थो पीए, हल त हुनखे ॻोल्हणु वियासीं, जो उते मां हालत ॾिठी, नौजवान अहिड़ा उन में मूंखे लेडीज़ नज़र आयूं, नौजवान छोकिरियूं। अच्छा हिकिड़ो त नौजवान नओं हुजे, हे बॉडी हुजे त हुनजी, मां हुनखे रुके, मां हथ ॿधामांसि, मां चयो पुट तूं अलाए कंहिंजो पुटु आहीं, अलाए केरु आहे, नए मूं हीरोइन पीए थो, ख़ुदा खे मञे हीरोइन न पी। पूरो ज़िलो शिकारपुर, तालको गढ़ियासीन, असांजो ॻोठु ड्रखण, मदेजी, रतोदेरो, लाड़काणो, शिकारपुर हीरोइन आइस क्रिस्टल सां भरिजी वियो आहे। नवाब शाह, तोबा 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 तोबा, ईअं जो इहो सिंध जो नसुल तबाह था कनि, हथु वठी सिंध जे नसुल खे तबाह था कनि। तो मां अल्लाह सां हिदायत ॾे सभिनीनि खे, पुलिस वारनि खे रिक्वेस्ट कंदुसि, SHOs खे ऐं उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त साईं मां हथ थो ॿधां तव्हांखे, तव्हां सां पुॼी नथा सघूं था, ॾाढा अलाह खां पोइ तव्हां आहियो, पर ख़ुदा जो वास्तो थो भली इन्हनि ते कंट्रोल कयो। जे न त दुआ आहे त अलाह साईं तव्हांजे औलादुनि खे इहो त इन पासे ॾे लॻाए त तव्हांखे ख़बर पए त इहे तबाह कीअं था थियनि, घर ऐं नसुल कीअं था थियनि। अल्लाह हिदायत सभिनीनि खे। जी भाउ तव्हां छा चवणु चाहींदो? इहा ई ॻाल्हि हक़ीक़त आहे त अॼुकल्ह असांखे नौजवान जेके ट्रेंड आहिनि, आइस नयूं नयूं शयूं हिकिड़ी निकितियूं आहिनि, त हिकिड़ो माना नौजवाननि खे ग़लति रस्ते ते आणणु। ऐं जीअं सजन ॿुधायो त खीर में मिलावट, खाइण जे शयुनि में केतिरी शयूं आहिनि जंहिंमें मिलावट थिए। मूंखे इहो ॿुधायो त जीअं हाणे महांगाई जो टाइम आहे त तव्हां पाण जीअं फ़नकार आहियो, तव्हां सभु पंहिंजो गुज़र सफ़र कीअं पिया कयो? गुज़र सफ़र हींअर तमामु बिल्कुलु महांगाई आहे, त उन सां गॾु असांजो पंहिंजो बिज़नेस बि आहे, मुंहिंजो चकी वग़ैरह मुंहिंजी पंहिंजी,
शॉप्स वग़ैरह आहिनि किराने जा। सही। मां हिते तव्हांजी जी, इजाज़त सिर्फ़ु सां मां ऐं अर्ज़ु कंदुसि त जीअं अदा ॻाल्हि कई न त फ़नकारनि खे को न को ॿियो कमु करणु ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे। कहिड़ो बि फ़नकार आहे, एक्टर आहे, सिंगर आहे, म्यूज़िशियन आहे या को ॿियो आहे, पार्ट टाइम हुजे कुझु न पार्ट टाइम तमामु ज़रूरी आहे। भई ॾिसो कल्चर डिपार्टमेंट या ॿियो या टियों या इंडिविजुअली पर्सनल माण्हू केतिरो कंहिंखे सहारो ॾींदा, न ॾेई सघंदा अलाह खां सवा। त उहो उनखे जेको आहे सो उहो को न को कमु करे, जीअं चए त मुंहिंजी चकी आहे, ॾाढो सुठो, ज़बरदस्त, माशाल्लाह, गुड, ज़बरदस्त। हा पाण थोरो वेझो पियो मां बि रतदरे जो ई आहियां। हाँ बस बस पोइ तारे घर ॻोठाई आहियूं बाक़ी वरी छा। ॻोठाई निकितो। पोइ इन ई ॻाल्हि ते छा पिया ॿुधायो भाउ? हींअर असांजे सिंध जो तमामु बहितरीनु नओं हिकु टही शाइरु आहे पंहिंजो शाहिद बंगर पिरियाई साहिबु, उनजो गीत आहे। सो इंशाल्लाह तमामु सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। ज़बरदस्त। सदा दुश्मन तया जेके उहे माण्हू वफ़ा छा कंदा, सदा दुश्मन रहिया जेके उहे माण्हू वफ़ा छा कंदा, जिन जा वॾेरा न मूं सां ठहिया उन्हनि जा भला छा कंदा, सदा दुश्मन रहिया जेके उहे माण्हू वफ़ा छा कंदा। बचड़ा भी कांगड़ थींदा, नांगन जा बच्चा भी नांग थींदा, कांवल जा बचड़ा हिन काम थींदा, नांगन जा बच्चा भी हिन नांग थींदा, जंगियो मूंखे जंगियो मूंखे पंहिंजनिया बाक़ी धारिया भला छा कंदा, जिन जा वॾेरा न मूं सां ठहिया उन्हनि जा भला नंढा छा कंदा। रग में लालचिया कंहिंजे रग रग में लालचिया उहे कंहिं सां गदा छा कंदा, कंहिंजे रग रग में लालचिया उहे कंहिं सां गदा छा कंदा, कंहिंजा वॾेरा न मूं सां ठहिया उन्हनि जा भला नंढा छा कंदा। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त हिते जेको आहे ब्रेक बि वठंदासीं, जल्दी हाज़िर था थियूं।
बैक व्यूअर्स वे तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। सर तव्हां माशाल्लाह जीअं उर्दू मूवीज़ में बि कमु कयो आहे त तव्हां कॾहिं कंहिं पर्सनैलिटी खां इंस्पायर थिया? हर माण्हू जो कुझु न कुझु को आइडिया थिए Inspiration थो, में, इंस्पिरेशन हाँ। थिए थी। सो हिते मां मोहम्मद अली खां जेको आहे सो पंहिंजे हमनाम सां उन खां मां इंस्पायर थियुसि। हूअं त खणी असां हॉलीवुड ऐं बॉलीवुड जो बि नालो खणी सघूं त पर असां पंहिंजे मुल्क जो हुनजो छो न खणूं। या असां साईं शफ़ी मोहम्मद शाह, महमूद सिद्दीकी साहब, वाह वाह क्या बात है। ऐं शफ़ी मोहम्मद शाह साहब सां मां गॾु PTV ते गॾु कमु कयो। सही। हा यस। ऐं शाह साहब जो छा ॻाल्हि कयां, शाह साहब मुंहिंजे ऑफिस में ईंदो हो। अच्छा। हा यस। पोइ हुनखे क्लियरिंग फॉरवर्डिंग जो पंहिंजो हूंदो हो। सही सही ऐं सही। शफ़ी इंटरनेशनल जे नाले सां हुननि जी क्लियरिंग फॉरवर्डिंग एजेंसी हूंदी हुई। पोइ मां उते हूंदो हुउसि, मां हुननि जूं पासिस वग़ैरह ठाहींदो हुउसि ऐं इहो। सो उन्हनि खां मां ॾाढो सिखियो बि, रहिया। इंस्पायर आहियां। यस। सही। अच्छा तव्हांजो इत्तेफ़ाक़ कीअं थियो मीडिया जी तरफ़ अचणु? हिकिड़ो इहो लतीफ़ो चऊं, एक्सीडेंटल चऊं त मुंहिंजो अचणु थियो। मूंखे का ख़बर कोन्हे, मुंहिंजी फैमिली या चयो असां बुनियादी तौर ते खणी हल्को फुल्को ईअं ज़मींदारी या हल्को फुल्को ईअं खणी चऊं त मज़हबी घरानो। छो पर मां हिते तारिक रोड ते गाॾी ठाराहींदो हुउसि। हे मां तव्हांखे एडिट करे थो ॿुधायां नट शेल में। तो उते इकबाल सईद अंसारी साहब बि ईंदो हो। सो उते जो ईंदो हो उते उहो बि गाॾी ठाराईंदो हो। असांखे ख़बर कोन्हे त हू केरु आहे, मां केरु आहियां। पोइ त मैकेनिक चांहि घुराईंदो हो, पैसा बि असां ॾींदा हुआसीं। सो ख़ैर पोइ अहिड़े नमूने सां पोइ उते वाक़फ़ियत थी। पोइ हुन चयो साईं तव्हां TV में छो नथा कमु कयो? मां चयो मूंखे त TV जी ख़बर बि कोन्हे का, TV छा थींदी आहे छा न थींदी आहे। पोइ अहिड़े नमूने सां ईअं मां चयो TV वारा तव्हां एॾा ज़ालिम आहियो। उन ज़माने में अहिड़ो हूंदो हो जो अंदरि वञण जे लाइ ईअं खणी सम्झो त फ़रिश्ते जी सिफ़ारिश खपंदी। सही ॻाल्हि आहे। मां चयो तव्हां त अंदरि ई कोन था अचणु, ॿुधो इहो आहे त तव्हां TV वारा एॾा ज़ालिम आहियो। चई न न तव्हांखे प्रोटोकॉल सां। ऐं पोइ मां जॾहिं बि वियुसि त गेट पास पई हूंदी मुंहिंजी गेट हिन ते TV स्टेशन ते। ऐं पोइ मां गाॾीअ सूधो जेको आहे सो अंदरि वेंदो हुउसि। ऐं पोइ अहिड़े नमूने सां मुंहिंजो सिलसिलो हलियो। पोइ हुन सां दोस्ती थी वई। दोस्ती जो थी वई त पोइ कमु न बि हूंदो हो त पोइ मिलण जे हवाले सां या हू इकबाल साहब जन मूं वटि ईंदा हुआ, कचहरी थींदी या मां उन्हनि ॾे वेंदो हुउमि, हिकिड़ो फ्रेंडशिप जी सर्कल थिए थी। पोइ अहिड़े नमूने सां ईअं होरियां सिलसिलो जेको आहे सो वधंदो वियो। ऐं पोइ हुननि चयो त भई असां तव्हांखे खणूं था। पोइ बादल जमाली साहब जो रंग महल हिकिड़ो प्ले हो जंहिंमें सलाउद्दीन तुनियो साहब, मां हुन में मुंहिंजो पुलिस वारे ASI जो कैरेक्टर हुयो। पोइ अहिड़े नमूने सां हुननि चयो भाउ असां तोखे ॿुधायो त हितां अचिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे। मां उहो कयो, हुननि जो ओके। मां चयो ओके त बसि पोइ ओके थींदो वियो। अच्छा ईअं तव्हां मतिलबु हा स्टार्ट यस, वरिती? एक्सीडेंटल आऊं एक्टर आहियां। सही। बाक़ी मुंहिंजे फैमिली में को बि न सिंगर न कुझु बि एक्टर न। न कुझु बि न, नथिंग कॾहिं बि न। नथिंग। कंहिंखे मतिलबु को चाह बि न रही त हाणे न न न तव्हांखे ॾिसी त न न तव्हां आहियो न त? बल्कि ईअं मां तव्हांखे ॿुधायां त इवन मुंहिंजो जेको पुटु UK हाणे शिफ्ट थी वियो आहे, उन MBA जेका कई आहे मीडिया मार्केटिंग ऐं एडवर्टाइज़मेंट में। अच्छा। पर हुन फील्ड इहा चूज़ न कई। मां ईअं चवां पियो त शायदि उहो मुंहिंजे हुनजी ख़्वाहिश पूरी थी थिए या कुझु थिए थो, हिकिड़ो थींदो आहे। पर न न उहो UK वियो ऐं हुन पंहिंजी जेको आहे सो उहो उते हू पंहिंजो ॿियो कमु शुरू कयो अथई। ऐं मां हुनखे चयो बि, मां चयो यार तूं मीडिया साइंस में तुंहिंजी MBA थियल आहे हिन मां CBM मां, उतां तूं MPhil कर या PhD कर या कुझु ॿियो कर। शी डिड यू फॉरगेट इट। अॼुकल्ह त ट्रेंड आहे ऐं अॼुकल्ह रुझानी नौजवाननि जो इन तरफ़ आहे ऐं कनि था मीडिया साइंसिस जॉइन कनि था, MBA कनि था, उन्हनि में डिग्री हासिल कनि था। अॼुकल्ह त जीअं मां गुज़ारिश कई त तालीम बि एॾी महांगी थी वई आहे, जहिड़े नमूने सां ॿियूं शयूं महांगियूं आहिनि त ॾाढो हालत ख़राबु आहे। सर सोचो मतिलबु हिकिड़ो सेमेस्टर करण जे लाइ तव्हांखे मंथली 60,000 हिकिड़े सेमेस्टर जा ॾियणा था पवनि। उहो एडमिशन जॾहिं वठंदव न तव्हांखे £1 ॾियणो पवंदो। लख मथे मोर देन 1 लख तव्हांखे डिपॉज़िट करणा था पवनि। उन खां पोइ सेमेस्टर फीसिस, पोइ वरी जेको अफोर्ड करे सघे थो करे थो, जेको नथो अफोर्ड करे सघे उहो पोइ किस्तूं थो कराए। ऐं उन में पोइ उन्हनि जो जेको सेमेस्टर जेको पूरो थियणो हूंदो, डिग्री जेका पूरी थियण हूंदी 3 सालनि में, 4 सालनि में वञे। मां त हाणे इहो चवंदुसि त सिंध जे नौजवान खे को न को हुनुर सिखणु घुरिजे। ट्रेनिंग जेका जीअं को वोकेशनल ट्रेनिंग्स करणु घुरिजे, हुनुर
जेको आहे सो उन्हनि खे सिखणु घुरिजे। अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, कंप्यूटर जी फील्ड में अचणु खपे हुनखे। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां त मां पंहिंजे ॿारनि हिक खे बि कंप्यूटर जी फील्ड में न विधो, ऐं इहा ॾाढी हिकिड़ी मिस्टेक आहे। मुंहिंजा ॿ बचा ॿार MBA आहिनि, हिकिड़ो MPhil आहे PhD जे लाइ, ही इज़ ट्राइंग फॉर PhD। अहिड़े नमूने सां ॿिया बि हिकिड़ो ME आहे NED यूनिवर्सिटी खां। बहरहाल पर हिकिड़ो अञा पढ़े पियो इस्लामाबाद में। सो पर मुंहिंजे ख़्याल में त टेक्निकल एजुकेशन तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। ऐं हींअर दौर बि ॾिसो न, सोशल मीडिया जो दौर आहे, ऐं ॿार खे तालीम बि हींअर इन्हनि शयुनि में ॾियणु घुरिजे। IT डिपार्टमेंट्स आहिनि, सॉफ्टवेयर हाउसिस आहिनि, इन्हनि में जॉब्स कनि, ऐं जेकॾहिं हींअर पढ़नि बि था त पंहिंजो पार्ट टाइम जॉब्स सॉफ्टवेयर हाउसिस में कनि, त उतां डिप्लोमा करे वठनि, कुझु न कुझु त सिखनि। हाणे मां कल्ह टियों वयसि, मुंहिंजो दोस्त आहे अब्बास बलो साहिबु, हुनजो पुटु ऐं जेको आहे सो बहराम बलोच, हुन चयो त भई जी ही हिकिड़े हुन में कमु करे पियो, हिन कंप्यूटर जी डिग्री हासिलु कई आहे जी। $2000 डॉलर्स में ही इज़ गेटिंग सैलरी इन डॉलर्स। $2000 $5 लाख ऐं कुझु थी विया। सो हुनजी त ईअं ई आहे न, तव्हां जेका मार्केट टच कंदा उहा तव्हां इंटरनेशनल मार्केट टच कंदा। इन्हनि में त इहो थो थिए जो तव्हां सॼो ॾींहुं सुम्हो, सॼी राति तव्हां कमु कयो, ऑनलाइन कमु कयो, वर्क फ्रॉम होम, ऐं तव्हांखे जेका तव्हांजी जेका पे ठहंदी उहा डॉलर्स में ठहंदी। हिन में ॾाढो इहो हिनखे नौजवाननि खे करणु घुरिजे। ऐं पर पोइ असांजा नौजवान हिन मोबाइल जेको आहे न असांजो कमु लाहे छॾियो आहे। नौजवान हिन ते सॼी राति वेहनि था, फालतू जूं हिन में जेको आहे सो हू मोबाइल खे यूज़ कनि था, एक्टिविटीज़ कनि था, ॾींहं जो सुता पिया आहिनि। घर वारा उन्हनि खे कमकार जे लाइ चवनि था, पोइ अधु ॾींहुं करे उथनि था, प्रॉपर घर जो कमु बि नथा करे सघनि, न पाणी न सब्ज़ी। इहो ॾिसो त अॼुकल्ह जी जेका नौजवान नस्ल आहे लेज़ी केॾी थी वई आहे। अच्छा, एक्सरसाइज़ सां सफ़ा हुनजो लॻाव न आहे त भाई को सुबुह जो थी को वार्म अप थी, को एक्सरसाइज कजे, का योगा कजे, नो नो नो, मेडिटेशन ई कोन्हे का ऐं उन सां सिहत ख़राब। ॾींहं जो जेकॾहिं मानी खाइनि त उहा हज़म कोन थिए, कीअं थींदी? हाणे कुझु ॾींहंनि खां वठी मां योगा कोन थो कयां, न त मां कंदो हुउसि योगा कंदो हुउसि, ऐं एक्सरसाइज कंदो हुउसि, मॉर्निंग वॉक ही हू ॿियो करणु घुरिजे, हर माण्हू खे करणु घुरिजे। सो करणु त घुरिजे, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त ॿारनि खे कुझु न कुझु एक्टिविटी करणु खपे, पार्ट टाइम जॉब करणु घुरिजे। हलो, इहा त हिकिड़ी सॉफ्टवेयर हाउस IT डिपार्टमेंट जी हिकिड़ी अलॻि बहस थी, ठीकु आहे। पर अॼु जेकॾहिं कोई डिग्री याफ़्ता आहे, कोई स्कॉलरशिप कंहिंखे मिले थी, या कंहिं सुठे लेवल ते पढ़ाई करे डिग्री हासिलु करे अचे थो, जेका हू जॉब डिज़र्व करे थो, उहा उनखे नथी मिले, ठीकु आहे। ऐं घर बि हलाइणो आहे, पोयां फैमिली बि आहे, त जेकॾहिं उनखे 20-25-30 हज़ार जी जेकॾहिं सैलरी मिले बि थी त उहो मजबूरन करे थो। महांगाई जो दौर बि आहे, छा करे? अल्टरनेटिव्स तलाश करे, हाउ टू गेट मोर इनकम, हुनखे रस्ता ॻोल्हणु खपनि। नौजवान खे रस्ता ॻोल्हणु खपनि त मूंखे 25-30 हज़ार हिकिड़े हंधि मिलनि था, उनखां पोइ भला मां पार्ट टाइम छा थो करे सघां, ऐं करणु घुरिजे। उन में आर महसूसु न करणु घुरिजे। जीअं अदा ॿुधायो त भई असांजी चकी आहे, सब्ज़ी आहे, चकी आहे, ॻोठ ॿियो को कमु आहे, पर यादि रखो, पॉज़िटिव रहो, कंहिंसां फ्रॉड न कयो, चीटिंग न कयो, कंहिंखे धोखो न ॾियो, कंहिंसां कूड़ न ॻाल्हायो। असांजी सिंध में इहा हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी थी वई, हिकु त वॾेरनि असांजे सिंध जो कमु लाहे छॾियो आहे, ऐं जेके अॼुकल्ह जा जेके नए दौलतिया वॾेरा, उन्हनि असांजी सिंध जो कमु लाथो आहे, लाहिनि पिया, ऐं नौजवान उन्हनि जे कढ आहिनि, उन्हनि खे रुॻो बसि साईं मियां में लॻाए पिया आहिनि, उन्हनि जी गाॾियुनि जे कढ आहिनि, उन्हनि जी मिटी पिया चटनि, ऐं जेको आहे सो हू हुननि जो रुॻो आश्रय में बोतार नौकिरी वठी ॾींदो। बाबा मां हुनखे चयो आहे, हा बाबा, हा थी वेंदो, थियण वारो आहे, थींदो थींदो, गिणती न कर, बसि हुन ओताक ते पियो ॿुहारी ॾे, पियो पाणी भर, पियो हुनजूं चांहियूं ढोए, पियो हुनजो जेको आहे सो ॿिया कम कर, हा बोतार पियो कंदो। अदा खान चयो आहे, सही खाने जे माण्हू आहियां, खान जो हीअं आहे, बसि इहो इन में खान में बोतार में वॾेरे में ख़ुशि आहिनि। ऐं पंहिंजो असांजो सिंधी जेको नौजवान आहे, मुंहिंजी उनखे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ 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 रोज़गार कयो, पीउ माउ जे लाइ हेल्पफुल थियो, पीउ माउ जे लाइ हेल्पफुल थियो। ऐं इन अजाई वॾाई हिन मोबाइल जे कढ न पओ, हिन मां कुझु बि न आहे, जे को जे हिन मोबाइल मां त हिन कम वारियूं शयूं ॾिसो, हाउ टू गेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस, हिन में ॿियूं कम जूं शयूं आहिनि, उहे हासिलु कयो, टेक्निकल कमु सिखो। अच्छा, ॿाहिरि दुनिया में कैनेडा, जर्मनी, इटली, UK, USA, इन्हनि में जेको आहे सो तव्हांजो इलेक्ट्रीशियन, प्लम्बर, तव्हांजो बार्बर वारनि ठाहिण वारो,
ऐं मैकेनिक इन जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, उन जी वैल्यू आहे, उन जी उते वॾी वक़्त आहे। हाणे उन्हनि खे छा करिणो आहे, सिर्फ़ु डिप्लोमा हासिलु करणी आहे त सर्टिफिकेट हुनखे हुजे, छो जो उते त कागज़ खपनि न। सर्टिफिकेट उन्हनि खे हुजे, सर्टिफिकेट खां पोइ उनखां फॉर्मेलिटीज़ पूरियूं कनि, ॿाहिरि दुनिया में वञनि। ॿियो इहो बि ऐं उन खां सवाइ लिंक्डइन हा, जेको yes. आहे Oh, yes. इलाही हेल्पफुल आहे हा। नौजवान जेके डिग्री याफ़्ता आहिनि या जेके फ्रेश ग्रेजुएट्स जी, आहिनि, जी। तव्हां पंहिंजा अकाउंट्स ठाहियो लिंक्डइन ते, उते दुनिया मां हर जॻह तां जेको आहे जॉब्स ईंदियूं आहिनि, तव्हां अप्लाई कयो ऐं मूंखे उमेद आहे त तव्हांखे जॉब्स मिली वेंदियूं। भाई ईज़ी आहे, अॼुकल्ह जेको आहे न तव्हांजे फिंगर प्रिंट्स ते हर शइ आहे ऐं तव्हां करे सघो था। लिंक्डइन ते अकाउंट ठाहियो, फ्री आहे। जॾहिं तव्हां 1000 शयूं मोबाइल ते वेही कयो था त तव्हांखे 2 सेकेंड लॻंदा लिंक्डइन जी ID ठाहिण में। उन खां अलावा जेके शौक़ीन आहिनि दुबई वञण जा, जेके चाहिनि था असां पंहिंजी ज़िंदगी दुबई में गुज़ारियूं, त UAE अपडेट ते तव्हां ॾिसो इलाही जॉब्स ईंदियूं आहिनि। दुबई जो पेज आहे हिकिड़ो, उन ते इलाही जॉब्स ईंदियूं आहिनि। जॉब्स इन दुबई जो तव्हां ग्रुप जॉइन करे सघो था, उन में हज़ारे क़िस्म जी जॉब्स ईंदियूं आहिनि। तव्हां कयो दुबई सऊदी अरब में त कयो ई कयो, पर ॻाल्हि इहा आहे त उन खां बहितर आहे त जेकॾहिं तव्हां यूरोप ऐं मिडल ईस्ट हिन में तव्हां कंदो त उहो बहितर आहे। ॾिसो दुबई तव्हांखे नेशनलिटी नथी ॾे, सऊदी अरब तव्हांखे नेशनलिटी नथी ॾे, अरब कंट्रीज़ तव्हांखे नेशनलिटी नथी ॾे। 15-15, 20-20 साल थी विया आहिनि उन्हनि खे उहे एक्सेप्ट नथा कनि। हिन खां बहितर आहे भई ॿी दुनिया में वञो, तुर्की में वञो, UK वञो, USA वञो, कैनेडा वञो, इटली वञो। इलाही केतिरा अहिड़ा कंट्रीज़ आहिनि जेके वीज़ा ॾियनि था, जेके उनखे रेज़िडेंस ॾियनि था, उनखे रेज़िडेंटशिप ॾियनि था, त उन पासे वञूं। तव्हां हिन ते सर्च त कयो, कम जी ॻाल्हि त कयो। लिंक्डइन ते तव्हां अकाउंट ठाहियो ऐं उन खां पोइ जॉब्स अप्लाई कयो ऐं इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त जेका असांजी नौजवान नस्ल आहे, जेका वाकई कुझु पंहिंजे लाइ, पंहिंजे घर भातियुनि लाइ करणु चाहे थी, त ज़रूरु तव्हांखे सुठियूं जॉब्स ऑफर थींदियूं विथ मतिलबु रेज़िडेंसी। इहा उमेद करणु घुरिजे। हर कंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचणु घुरिजे। हा, होप फॉर द बेस्ट। जी भाउ, छा था ॿुधायो हींअर असांजे सिंध धरती जो तमामु बहितरीनु शाइर जेको असां में न रहियो आहे, मोहतरम अलीगुल साहिब जी, जिन जो पोइट्री आहे, सो उमेद कयां थो सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। अखियुनि में अची वियो, अखियुनि में अची वियो त आऊं वारे छॾियां, तोखे ॾिसे न ॾे ऐं न पसां की बियो। मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा, तोले नेण विछाया मां। मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा, तोले नेण विछाया मां। तुझ पतड़ियूं गुलाबनि जूं, सुहिणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं, मथां तुंहिंजे छटाया मां। मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा, तोले नेण विछाया मां। उहा जाए न जानी जाते, तोखे विहारियां। उहा जाए न जानी जाते, तोखे विहारियां। ॿई बाहूं सिरांदियूं ॾई, ॿई
जड़ी कराया मां मुझे अंगण ते आ सुना तो लेने न बिछाया मां सोन जे मुल्ह में तोरिया तोखे तोता सेवर घोरिया सोन जे मुल्ह में तोरिया तोखे तोता सेवर घोरिया पिपड़ियुनि में पिरी पेही लिकाया मां मुझे नणतिया सुना तो लेने न बिछाया मां दे अंगणे अली गुल जे दे दुश्मन पचंदा दे अंगणे अली गुल जे दे दुश्मन पचंदा सागी सजन पया नचंदा सजन पया नचंदा शोन खुशियूं मनाया मां मुझे नणतिया सुना तो लेने न बिछाया मां मुझे नणतिया सुना तो लेने न बिछाया मां सुनियूं पतिड़ियूं गुलाबनि जूं सुनियूं पतिड़ियूं गुलाबनि जूं मथां तुझे छटाया मां मुझे अंगण ते आ सुना तो लेने न बिछाया मां वाह 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 वेरी नाइस वेरी नाइस ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हांजो अंदाज़े बयां थैंक यू ऐं इहो ॿुधायो त तव्हां सिंगिंग कॾहिं सिखी बेसिकली मां आहियां पोइट अच्छा मुंहिंजी पोइट्री मास्टर मंज़ूर साहिब जन असांजे शहर जो मुंहिंजो प्यारो भाउ गुलाम शबीर समूह पहिरियों गीत मुंहिंजो 1995 में ॻायो उन खां पोइ इहो ऑडियो जो दौर हुयो तक़रीबन मास्टर मंज़ूर थी वियो भाउ गुलाम शबीर समूह थी वियो हुबली थी वियो दीदार समूह जेको फतेह अली समय जो वाल साहब मास्टर मंज़ूर शागिर्द हो लियाकत बुरोही अच्छा मास्टर लियाकत बुरोही उन ॻाई तव्हांजी जेको आहे सो न उनजो मास्टर मंज़ूर वांगे आवाज़ लियाकत बुरोही जो पर पोइ उनखे मौक़ो न मिलियो चांस न हाँ मिलियो वीचारे बिल्कुलु खे उन खां पोइ वरी मूं पहिरें पोइट्री सिखी अच्छा अच्छा यासिर काज़ी साहब तव्हां ॿुधो हूंदो कंपेयरिंग कंदो जी, जी, जी। आहे उनजो वालिद साहब साईं मक़सूद गुल काज़ी साहब जन मुंहिंजा उस्ताद हुआ पोइट्रीअ में अच्छा अच्छा सो मुंहिंजो वाल साहब जीअं साईं जन फरमायो त 5 टाइम नमाज़ इहे माना असांजो किराने जो उते बि दुकानु हूंदो रतदरे में पोइ उते बि बाबे खां चोरी सिखण जे लाइ पोइट्री ऐं राग बि वरी चोरी इहो हुयो त नानक मुंहिंजो जेको ख़ानदान हुयो उहो पाण में माना 3 भाउर पाण में वेही हिकिड़ो हारमोनियम वॼाईंदो ॿियो तबलो ॿियो वरी ईअं पाण घर में ॻाईंदा अच्छा 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 हा मुंहिंजो नानो हुयो पोइ वरी मुंहिंजो नानो जेको आहे सो मास्तर बि हुयो पोइ हुन ॻाइणु वरी छॾे वरी जेको आहे सो क़ुर पाक जीअं ॻोठ ॻोठ वञी पढ़ाईंदो हो मास्तर रिटायर हुयो पोइ उन छॾे ॾिनी फिर बाक़ी मुंहिंजो नानो जेको हुयो नाने जो भाउ उहो आख़िर ताईं यकतार चपड़ी वारनि सां
हाजन खान सुपड़ो जेको आहे सो उन्हनि सां गॾु वॼाईंदो रहियो। अच्छा सही। त मतलब तव्हां यानी शौक़ु हुयो तव्हांखे बिल्कुलु, हिन जे करे बिल्कुलु। लिकी 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 बिल्कुलु। तव्हां वेंदा हुया। बिल्कुलु। अच्छा इहो अॼुकल्ह ॾाढो ट्रेंड थी वियो आहे माशाल्लाह, जेके बि पोएट्स आहिनि उहे हाणे सिंगिंग बि कनि था। बिल्कुलु मुंहिंजे बचपन जा असांजे आडियो दौर जा साईं सागर शाह, वहीद हिकिड़ो थी वियो, इरफान समो, इहे क्लोज़ दोस्त आहिनि मुंहिंजा। सो इन्हनि खे ख़बर आहे सॼी जेके कंपोज़िंग मां कंदो आहियां त वरी कापी थींदी उनखे ख़बर पवंदी आहे फलाणे तुंहिंजी कापी कई आहे असां छा कयो। वाह वाह। अच्छा पर इहो अॼुकल्ह पोएट्स जेको आहे सिंगर था थियनि या छा वजह छा आहे? पोइ या ट्रेंड ई आहे त पोइट वग़ैरह जेके अॼुकल्ह आहिनि उनखे हिकिड़ी गीत जो वधि में वधि 1500-1000 मिले पियो। अगरि कंहिं सुठे फ़नकार जी सिलेक्शन आहे त हू सम्झो उनखे 50-50 हज़ार मिले थो गीत जो, जीअं वॾा वॾा नाला आहिनि। मतलब 1500 एॾो घटि? बिल्कुलु उहो वरी 1500 उनखे मिले थो, पर उनजो पंहिंजो नालो बि नथो इस्तेमालु थिए। उहो वरी असांजा दुबई में वेठा आहिनि शाइर, सऊदी में वेठा आहिनि, उन्हनि जो नालो पए पियो, हुन वीचारे खे 1000-1500 मिलनि था, हू हुन में ख़ुशि आहे। छा आहे असां किथे इहो ट्रेंड पियो हले। ट्रेंड छा आहे, कल्चर कीअं पियो थींदो वञे, मतलब असां किथे आहियूं? किथे पिया आहियूं? 1500 मुंहिंजी त अखियूं फाटी पयूं। बिल्कुलु। छा आहे 1500? नथिंग, पीनट बि न आहे। अमाला ई छा आहे? न त लिटरली अमाला खां पुछो घणी पगार मिलंदी अथसि। न अमाला जी त ख़ैर मूंखे ख़बर आहे, पर हींअर ॻाल्हि इहा थी थिए त वीचारा जेके शाइर आहिनि बिल्कुलु छा थो उन्हनि खे हींअर मिले? ट्रेंड इहो ई हले पियो। पोइ सही था ॻाइनि न, मतिलबु आहे शाइरी मिसाल हिकिड़े मशहूरु शाइर आहे हुनजी आहे, नालो वरी ॿिए जो। पोइ सिंगर जेके अॼुकल्ह फेमस थी विया आहिनि त हुनखे दुबई जो सपोर्ट हले पई, सऊदी जी, हुनजो नालो पए थो, उते ॿुधाइनि था दोस्तनि खे असांजो गीत अची वियो आहे। कुकड़ कोरनि जो नाम वॾे किसो इहो ई थो हले। ज़ुल्म आहे न असांजे सिंधी शाइरनि सां, ज़ुल्म आहे। इन खां त पोइ उर्दू पोइ इनजे शाइर करे कमाइनि था, उहो सुठा था सिर्फ़ु कमाइनि शाइरनि पिया। सां न, सिंधी समाज सां, सिंधी माण्हूअ सां, सिंध सां ज़ुल्म आहे, ऐं असां पाण था करियूं, ऐं असां पाण था करियूं। कुझु माण्हुनि जी वजह सां ॿिया बि लोड़नि था न। हा यस, ईअं ई थो थिए न। अगरि तव्हां स्टार्ट में ई तव्हां एतिरनि घटि पैसनि में कमु न कयो बिल्कुलु त ज़ाहिर आहे ॿिया बि न कंदा। बिल्कुलु जॾहिं पहिरियों ई शुरूआत करे थो त पोइ हुनजे पोयां लाइन लॻी थी वञे। जेकॾहिं ही न कंदो न त ॿियो लाइन में वेठो आहे, वेठो आहे, बिल्कुलु 1500 रुपया थो वठे, मां 1000 वठंदुसि। बिल्कुलु त पाण ई था ख़राबु कयो न, हो यस। माशरो पहिरियों पाण ई था ख़राबु कयो। इनजे करे शाइरीअ खां वरी गीत ॾे माना फ़नकारे में कन्वर्ट था थियनि जेके शाइर आहिनि। इनजे करे सिर्फ़ु सिंगिंग में था अचनि पिया त मतिलबु थोरो घणो हुन मां सपोर्ट थी वेंदी। यार कसम सां ज़ुल्म आहे तव्हां सभिनीनि सां। अलाह साईं को तव्हांजे लाइ वसीलो पैदा करे, आमीन। हालात बहितर थियनि, जीअं त तव्हां बि माशाल्लाह स्ट्रगल कंदा आहियो आर्टिस्टनि जे लाइ, त तव्हां मतिलबु कहिड़े लेवल ते वञी स्ट्रगल कंदा आहियो, छा कंदा आहियो? गुज़ारिश इहा आहे त मां ॿ दफ़ा रहियुसि प्रेसिडेंट हिकिड़े एसोसिएशन जो, ट्रस्ट जो। पोइ मूंखे सम्झ में न ॻाल्हि आई उन्हनि जी त भई हीअ त फ़नकारनि खे जहिड़ो की मिसयूज़ पिया कनि। मां नालो न खणंदुसि छो जो कंहिंसां बि ज़ाती दुश्मनी न आहे, मां चयो मिसयूज़ पिया करनि। हाणे इंडिविजुअली तौर ते आई एम स्ट्रगलिंग, जिते जेतिरी ॻाल्हि, ॿियो न त भला ॻाल्हि त कयूं था ऐं उन्हनि जे लाइ सोचूं था त भई उन्हनि जे लाइ बहितर थिए, भलो थिए। भई जेके फ़नकार आहिनि या जेके चैनल्स ते या मीडिया हाउसिस में कमु कनि था माण्हू, छा उन्हनि जी औलाद कोन्हे? छा उन्हनि खे घर वारियूं कोन्हनि? उनजो पीउ माउ कोन्हे? छा उन्हनि जो ख़र्चु कोन थींदो? उन्हनि जा ॿार स्कूल कोन वेंदा हूंदा? उन्हनि जे ॿार खे बुखार कोन थींदो हूंदो? उनजी घरवारी बीमार न थींदी हूंदी? त उन्हनि खे पघारूं सुठियूं मिलणु खपनि ऐं उन्हनि खे एतिरो मिलणु खपे जो घटि में घटि हू जेको आहे सो कंहिं पंहिंजे ॿार खे सुठी तालीम, सुठी न पर नॉर्मल तालीम ते ॾियारे सघनि, या पंहिंजे मिट माइट जी शादीअ में अटेंड त करे सघनि, ईद ते लटा त वठी सघनि, या असां खे चवां को ॿियो न त भई महीने में गोश्त वठी त हू पंहिंजे ॿारनि खे खाराए सघनि, या राति जो ॿार खे जेकॾहिं ॿियो न त अधु अधु पाव या आनो आनो खीर जो त पीआरे सघनि। सही था चओ। ॾिसो न त जेका हक़ीक़त आहे उहा इहा आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां त खणी ठीकु आहे, ओके, अलाह जा शुक्र आहिनि, करम आहिनि मालिक साईं जा। जीअं तव्हां अॻु में इंट्रो में चयो त भई हेठियनि वारनि जो ॾिसो, उन्हनि खे ॾिसी अलाह पाक जो शुक्र अदा कयो, शुक्र आहे मालिक जो, उहो किरोड़नि खां सुठा भला आहियूं, यकीन कयो। त असांखे, असां
केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा जेके असांखे ॾिसी रश कंदा हूंदा त काश असां बि तव्हां जहिड़ी असां जहिड़ी ज़िंदगी हू गुज़ारिनि ऐं पर जेके आहिनि ग़रीब वीचारा उहे असांजे ॾाढो ॾुखियो थी वियो ॾाढो ॾुखियो थी ही टाइम ॾाढो ॾुखियो आहे ऐं जेके बि मतिलबु थोरा घणा हैसियत वारा आहिनि मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे उन्हनि माण्हुनि जी मदद कयो चाहे तव्हांजे ख़ानदान में हुजनि चाहे तव्हांजे दोस्ती में हुजनि चाहे तव्हांजे नेबर्स में हुजनि उन्हनि जी चाहे मंथली कयो चाहे वीकली कयो पर कयो कुझु न कुझु कयो जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ राशन वठो था त जॾहिं तव्हांखे ख़बर पए थी त हेतिरो राशन मां एक्स्ट्रा वठी छॾियो आहे ऐं मूंखे इन जी ज़रूरत न आहे ऐं तव्हांखे ख़बर पए थी तव्हांजे घर में मासी बि कमु करे थी तव्हांजे घर में ॿियो बि कोई अगरि नौकर कमु करे थो या कोई पाड़े में अगरि कोई बुखियो आहे त तव्हां शेयरिंग करणु सिखो शेयर करणु सिखो ॾियणु सिखो जॾहिं तव्हां ॾींदा त अलाह साईं तव्हांखे पाण ई ॾींदो उनजो अजर तव्हांखे डबल ट्रिपल मिलंदो तव्हां उमेद बि न कंदव हिकिड़े महीने जे करे तव्हांखे ॾुखियाई थींदी त ॿिए महीने तव्हांखे एतिरो अलाह साईं नवाज़ींदो जो तव्हां पाण सोच में पइजी वेंदो त इहो आयो किथां त इन करे हेल्प कयो शेयर कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि शेयरिंग सेखारियो इन सां ॿारनि खे बि जेको आहे शेयरिंग जॾहिं सेखारींदा त उहे वॾा थींदा त उन्हनि जे अंदरि बि इहा हैबिट पैदा थींदी आदत पैदा थींदी सो हिते वठंदासीं ब्रेक जल्दी हाज़िर था थियूं वेलकम बैक व्यूअर्स ॿियो तव्हांखे भलीकार कंदासीं अच्छा इनायत भाउ जॾहिं बि इहा म्यूज़िक वॼाईंदो आहे न त मूंखे उहो गानो यादि ईंदो आहे ये शाम मस्तानी वाह वाह ईअं न मदहोश किए जा वाह 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 अलाए उहो गानो इहो प्ले कंदा आहियो अलाए न पर मूंखे हमेशह वाइब वाई ईंदी आहे त इहो गानो प्ले था कयो पिया म्यूज़िक जी हिसाब सां ऐं माशाल्लाह उन दौर जा गाना वाह 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 चाहे असांजा पंहिंजा पाकिस्तानी गाना हुजनि चाहे उहे पड़ोसी मुल्क जा गाना हुजनि पाड़े वारे मुल्क जा पाड़ेसरी मुल्क जा गाना हुजनि त इहे जेके न इलाही सुठी पोइट्री हूंदी उन दौर में अॼु जी शाइरी जेको आहे उहो त बस अहिड़ी आहे थी वई आहे ॾाढी ॾुखी थी वई थोरी न ॾाढी ॾुखी थी वई आहे तव्हांखे कीअं मतिलबु महसूसु थींदो आहे अॼु जी शाइरी बि जेकॾहिं तव्हां ॿुधो था त कीअं महसूसु कंदा आहियो ॾाढो माण्हू हल्को फुल्को थो महसूसु करे कॾहिं कॾहिं त जॾहिं उहा लफ़्ज़ ऐं पोइट्री अचे थी त माण्हू उन ख़्यालात में हलियो थो वञे ऐं कॾहिं कॾहिं त सफ़ा ओल्ड हुन में हलिया था वञूं कॾहिं कॾहिं वरी अहिड़ी ख़ुशीअ जा जेके लफ़्ज़ ऐं ॿोल आहिनि पोइ माण्हू तरो ताज़ा ऐं हिकिड़ो ॾाढो बहितरीनु फील थो करे तव्हांखे कॾहिं शौक़ु थियो आहे एक्टिंग सां गॾु सिंगिंग जो न तव्हां यकीन कयो त मां गुज़िरियल दफ़े बि इहा ॻाल्हि कई त मां बाथरूम सिंगर बि न आहियां बाथरूम सिंगर थींदा आहिनि न मां उहो बि न आहियां बल्कि मां अहिड़ो सिंगर आहियां जो मां जेकॾहिं ईअं ॻायां न त तव्हां हीअ कैमरामैन सभु छॾे हलिया वञनि त हीअ वरी छा आहे सो मां बिल्कुलु बि न बिल्कुलु न मां बल्कि ईअं आहे त तव्हांजे KTN जो ॾाढो हिकिड़ो सुठो प्रोग्राम हलियो हो यादगिरियूं संभाल कमी कंहिं विछोड़े जे साल कमी त मां उहो ॾाढो ॿुधंदो आहियां ख़ासि करे तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां चवंदव वरी इहे वरी कीअं त वॉशरूम में जॾहिं मां शावर वठंदो आहियां त मां उते जेको आहे सो हिकु क़िस्म जो या शेव या उहो कंदो आहियां त पोइ मां हले ऐं रखी ऐं उनखे ॿुधंदो आहियां उन में पोइ इलाही सिंधी गज़ल गीत अहिड़े नमूने जा अचनि था त पोइ ॿुधूं था मज़ो ईंदो ॿुधण जी हद ताईं बाक़ी बिल्कुलु बि न कंहिं अहिड़े शाइर जे लाइ जो चवां त तव्हां हुनखे घणो ॿुधो आहे या उनखे घणो पढ़ियो आहे असांजो शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भटाई सरकार उन खां पोइ त पोइ का हद ई न आहे पर उन खां पोइ जेको आहे सो हू केरु आहे हिन जो दुनिया बड़ी बांवरी पत्थर पूजण जावे घर की चक्की को न पूजे जिसका पीसा खावे भगत कबीर सिंह सो उहो आहे न त पंहिंजी वालदा हू वेंदी हुअसि मंदरु
उन पूॼा करण जे लाइ त उहो वालदा हुनजी उन अटो बि पीअंदी हुई जंड ते त उन ते पोइ चई दुनिया बड़ी बांवरी पत्थर पूॼण जावे घर की चकी को न पूॼे जिसका पीसा खावे चई मुंहिंजी बाबा वालदा वञे थी मंदरु पत्थर जी हुनखे पूॼण जे लाइ जॾहिं त अटो असांखे जंड पीही ॾिए त उहो बि पत्थर जो आहे ऐं उनखे जेको आहे सो भगत कबीर जो इहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे लेसन आहे जी हा त इलाही पोइट्रियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन मां तव्हांखे सबक़ु मिलंदो आहे तव्हां सिखंदा आहियो ऐं तव्हां इहो सोचींदा आहियो त हीउ वाक़ई हिकिड़ो सबक़ु आहे इन मां इंसान खे कुझु न कुझु सिखणु घुरिजे तव्हां पंहिंजी इंस्पिरेशन जे लाइ ॿुधाए छॾियो तव्हां पंहिंजी फैमिली जे लाइ बि ॿुधाए छॾियो पर तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो टाइम तव्हां पंहिंजो कीअं गुज़ारींदो छा एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजूं नाउ डेज़ मां सच ॿुधायांव त मां हाणे आफ्टर रिटायरमेंट मां रिसेंटली हाणे रिटायर कयो आहे त रिटायरमेंट खां पोइ कोई एज सच कोई शेड्यूलिंग कोन्हे का अच्छा हा सो बिजलीअ ॾाढो प्रॉब्लम में विझी छॾियो आहे बिलनि ॾाढो प्रॉब्लम में विझी छॾियो आहे बिजलीअ जे बिलनि सो हाणे इहो प्लान आहे त सोलर लॻाइजे ऐं हाणे त राति जो मां मथे छत ते खट जेका आहे उन ते मां रिली विछायमि ॻोठ खे राति बि मां सुम्हियुसि त मूंखे पुटु चए पियो त बाबा इहो बरसाति जी जेका आहे पेशन गोई आहे मां चयो बाबा बरसाति पवंदी त रिली वेड़े ऐं अंदरि रखंदासीं हुन में खुॾ में ऐं मां लही ईंदुसि हेठि भला न अचणु ॾींदी छा तुंहिंजी माउ न पर बरसाति जो मौसम आहे राति थधी हुई राति पाण ॾाढी अल्हम्दुलिल्लाह इलाही महीननि खां पोइ ॾींहंनि खां पोइ मां चवां थी त जेका राति गुज़री आहे ॾाढी सुकून वारी अल्हम्दुलिल्लाह गुज़री आहे थधी राति हुई बहितरीन तव्हां ॾिस केॾा तव्हां चओ त अल्लाह पाक बारिश अचे मींहुं पए बरसाति पए पर जेको आहे सो ख़ैर वारी हुजे ख़ैर वारी बारिश हुजे ऐं अलाह करे ईअं थिए ख़ैर वारी बारिश असांजी दुआऊं ई इहे हूंदियूं आहिनि त मां त हमेशह चवंदी आहियां त अल्लाह साईं खां ख़ैर घुरो छो त असां ॾिठो आहे त छा हालत थी आहे हींअर कोयटा में छा हालत थी आहे रावलपिंडी में केतिरियूं बरसाति पंजाब में ॾिसो कहिड़े बरसाति हालांकि पंजाब में कम थियनि था सिंध जे मुक़ाबले में तव्हांजा जेके डेवलपमेंट जा कम आहिनि पंजाब में वधीक था थियनि पोइ बि उते हालत इहा थी आहे पर जे हिते न बारिश अहिड़ी पइजी वई त बसि तौबा इस्तग़फ़ार बसि पोइ सिंध जेका आहे न ख़ासि करे कराची इहो त अलाह साईं करम करे अच्छा ॿियो इहो मां हिकिड़ो तव्हांजे हिन प्रोग्राम सां इहो चवंदुमि त असांजे जेके ॻोठनि में जेके सरकारी ज़मीनूं आहिनि या सरकारी प्लाट पिया आहिनि उन्हनि खे गवर्नमेंट खे खपे त ग्राउंड्स ऐं पार्क ठाहे न की उन्हनि खे छॾे ॾिए त उते जेके इहे हथ ठोकिया वॾेरा आहिनि भोतार आहिनि खानज़ादा ऐं खान साहब ऐं साईं खे इहे कब्ज़ा कनि कब्ज़ा कराइनि उन्हनि ते पार्क ठाहिनि उन्हनि ते जेको आहे सो ग्राउंड ठाहिनि ग्राउंड्स जी वाकई ज़रूरत बि आहे छो त जेके असांजा नौजवान जेके नस्ल आहे चाहे छोकिरा हुजनि चाहे छोकिरियूं हुजनि ऐं जेके खेॾणु चाहिनि था रांदियूं त उन्हनि खे ग्राउंड्स कोन्हनि उन्हनि खे हींअर मैदाननि जी ज़रूरत आहे त वाकई तव्हां उन्हनि खे प्रोवाइड कयो ऐं उन्हनि ते कमु कयो त हिननि खे हर क़िस्म जी रांदि खेॾी खेॾणु घुरिजे ऐं उन सां तव्हांजो सुठो मुस्तक़बिल पैदा थींदो ऐं ॿियो वरी मां हिकिड़ी ॻाल्हि छोकिरियुनि जे लाइ ख़ासि करे इहा ॻाल्हि कंदुसि त अॼुकल्ह इहो हल्को हल्को ट्रेंड हले पियो छोकिरियूं बाइक हलाइनि थियूं जेको ॾाढो सुठी ॻाल्हि आहे मूंखे सुठी लॻंदी आहे नौजवान छोकिरी जेकॾहिं बाइक हलाए ऐं पंहिंजो कमकार करे थी यूनिवर्सिटी स्कूल वञे थी इंडिपेंडेंट आहे घर जी हेल्प थिए थी त हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे असां हुनखे एप्रिशिएट कयूं न की इहो कयूं त भई रहंदो असां हुन ते हूटिंग कयूं ऐं असां हुनखे रहंदो चऊं अदा फलाणे जी धीउ अदा वरी मोटरसाइकिल थी हला वई ॿार ख़बर पई सो इहो असां हिनखे अवॉइड कयूं बल्कि असां हुनखे एप्रिशिएट कयूं त उहे नौजवान छोकिरियूं जेको आहे हिमत भरियूं ऐं उन्हनि खे इहो करणु घुरिजे ऐं बाइक हलाइनि ऐं उहे इंडिपेंडेंट थियनि घर जो हेल्पफुल हिन वक़्तु घर में जेतिरा माण्हू आहिनि उहे कमु न कंदा घर जो चरखो प्रॉपर न हली सघंदो न हली सघंदो हुन में ज़ाइफ़ा हुजे या मर्द हुजे ऑनलाइन कम आहिनि इलाही ऑनलाइन कम आहिनि तव्हां उहे घर में वेही औरतूं करे सघनि थियूं ऐं करणु घुरिजे नौजवान छोकिरियूं लिखियूं पढ़ियूं जेको आहे सो उहे करे सघनि थियूं इहा सही ॻाल्हि कयो जॾहिं लाहौर में त पहिरियां असां ॾिठो हुयो त छोकिरियूं हलाइनि थियूं स्कूटियूं हलाइनि थियूं पर जॾहिं कराची में इहो ट्रेंड शुरू थियो त हिते माण्हुनि जेको आहे अजीब अजीब नज़रुनि सां उन्हनि वीचारनि खे ॾिसणु शुरू कयो उन्हनि जे बारे में ग़लति ॻाल्हाइणु शुरू कयो त कंहिंजी मजबूरी बि सम्झबी आहे भई हाणे उन ॾींहुं मां हिकिड़ी क्लिप ॾिठी आहे मां यकीन कयो विसारे नथो सघां त बाड्रह जी आहे या वारह जी आहे
उन में हुन पीउ हुनजो हूंदो हो, पंचर लॻाईंदो हो, उन वीचारे खे पुट जी औलाद कोन्हे, 3 न्याणियूं, हिकिड़ी न्याणी वीचारी उन जॻह ते वेही बिस्किट ऐं उहो खपाए थी। यकीन कयो त मां जूं अखियूं आली थी वियूं। त हाणे ॾिसो इहो छा करे, त इन्हनि खे असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे त बाबा उहो न्याणी उनखे पुट जी औलाद कोन्हे का, अलासी उन्हनि जी मदद करे, अहिड़नि माण्हुनि जी मदद करणु घुरिजे, एप्रिशिएट बि करणु एप्रिशिएट सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे। सो थैंक यू सो मच सर, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं तव्हां खां मैसेज बि ज़रूरु घुरंदासीं। हूअं त इलाही मैसेजिस तव्हां ॾिना आहिनि, पर पर्टिकुलरली कोई मैसेज ॾियणु चाहींदव? पर्टिकुलर मैसेज इहो आहे त सिंधी जेके इदारनि में वेठा आहिनि उहे बि सिंधी, ऐं जंहिंजो कमु आहे उहे बि सिंधी, ऐं असां सभु सिंधी आहियूं। हूअं त पाकिस्तानी आहियूं, पर सूबे सिंध में जेके सिंधी असां रहूं था, हूअं त मां एजुकेशन ते चयो, मां हीरोइन आइस क्रिस्टल जे कंट्रोल जी ॻाल्हि कई, पर जेके ऑफिसुनि में सिंधी वेठा आहिनि, महिरबानी करे पंहिंजनि माण्हुनि जो जाइज़ कमु त कयो न। पोइ रेवेन्यू में हुजनि, उहे पुलिस में हुजनि, या कंहिं ॿिनि इदारनि में हुजनि, कंहिंजे रिटायरमेंट जा पेपर आहिनि, कंहिं बेवा जो जेको आहे सो रिटायरमेंट जा के पैसा आहिनि या छा, उन्हनि जा जाइज़ कमु कयो, ईअं न कयो। थैंक यू वेरी मच। ज़बरदस्त मैसेज। तव्हां कोई मैसेज ॾींदो ई वेंदे वेंदे तव्हां गानो बि ॿुधंदासीं? बिल्कुलु, तव्हांखे मां लाल साईं धमाल ॿुधाईंदुसि। मैसेज इहो आहे त जेको बि अचो हुनरु सिखी या ॻाइण तरफ़ अचो, बाक़ाइदे सिखी तव्हां अॻिते अचो, इनशाला तव्हांखे कामयाबी मिलंदी। इंशाल्लाह इंशाल्लाह। थैंक यू इनायत भाउ, सुभाणे मुलाक़ात कंदासीं तव्हां सां। ऐं जी व्यूवर्स, त ॻाल्हि उहा ई आहे त पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। लाली मेरे लाल दी, जित देखूं ते लाल, लाली देखण में गई मैं भी हो गई हो लाल मेरी पत रखियो भला झूलेलालन सिंधड़ी दा सेवण दा सभी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे हो लाल मेरी, हो लाल मेरी। हो घनन घनन तेरी नौबत बाजे है, घनन घनन तेरी नौबत बाजे हो नाल वजे गले यार भला झूलेलालन सिंधड़ी दा सेवण दा सभी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे हो लाल मेरी, हो लाल मेरी। हो चार चराग तेरे बलन हमेशा, चार चराग तेरे बलन हमेशा ओ पंजवा में बालन आइया भला झूलेलालन सिंधड़ी दा सेवण दा सभी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हो लाल मेरी, हो लाल मेरी। चाहे न जफे तो है रंग लगाया है, चाहे न जफने तो है रंग लगाया ओ नाम अली बेड़ा पार लगा झूलेलालन सिंधड़ी दा सेवण दा सभी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला